यार मुआरो छोरो एक तोवारो छोरो भला के जिन्न या जिन्न जो टोपियूं पायूं था वतन जो नजर ही कोन था अचन काॾे विया तो शैतान हूंदे अञा बि जिन्हनि जी ज़रूरत आहे। छा थियो पुट? मुराद ऐं दिलशेर किथे आहिनि बाबा? उते तोसां गॾु कोन आजा। अकबर खान जे माण्हुनि मुराद ऐं दिलशेर खे सुञाणे वरितो आहे ऐं हिते अकबर खान ज़ोर रखे वियो आहे त 2 ॾींहंनि जे अंदरि कातिलनि खे मुंहिंजे हवाले कयो वञे, न त असांजे ॻोठ मां को बि माण्हू ॿाहिरि निकिरी न सघंदो। पुट इहो तूं छा पियो चईं? इहा ई हक़ीक़त आहे पुफी। कातिल मुराद ऐं दिलशेर आहिनि। हाणे त पक थी वई, इन्हनि छोरनि जो दिमाग़ रूंड ई ख़राबु कयो आहे। अरे रे छा तारा रब पाक 7 ज़मीनूं 7 आसमान खलकिया उन्हनि में को बेड़ो माण्हू कोन्हे जेको ॾोह न कंदो हुजे। माना जेको रोज़ ज़मीन में ॾोही आहियां ई मां। जेको बि ॾोह थो थिए भली कंहिं ॿकरीअ ठिकरे खे फेरणे जी बीमारी ते चवंदा त इन रूंडे ॾंडो हयो अथसि। यार सॼो इल्ज़ाम मूं ते। तोखां सवा ॿियो केर बि हिते अहिड़ी शैतांगिरी कोन थो करे सघे। सांवल खान भॼी भॼी बस त हिन ॻोठ में अमुन करायो, पर हाणे कुझु शैतान माण्हुनि जे करे वरी रत जी रांदि शुरू थी वई। कुझु बि थिए ॿिन्ही छोरनि खे ॿधी सांवल जे हवाले कंदुसि, पोइ सांवल खान हुनखे मारे अकबर जे हवाले करे या ज़िंदह हवाले करेनि। तुम्हारे छोरे में हथ हुजे त ॾेखारियासीं बाणे तारा गोल तारा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।